ठकराठू में शहरनि पारां समूरी सिंध अंदर हलंदड़ क़बीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ अमन तहरीक रैली कढी वई। अमन तहरीक रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे नेशनल प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक समाजी अॻवान अब्दुल करीम मेहर, कादिर बख्श मेहर, होर अली मेहर ऐं ॿियनि चयो त सिंध क़बीलाई झेड़नि जी बाहि में ॿरी रही आहे। क़बीलाई तकरार में केतिरा ई माण्हू पंहिंजी जानियूं ज़ाया करे चुका आहिनि। उन्हनि झेड़नि मुतलिक़ क़बीलाई सरदार तोड़े सिंध सरकार को बि मुस्बत किरदार अदा नाहे कयो। उन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो त सिंध सूफ़ी ओलिया ऐं अमन जो पैगाम ॾींदड़ धरती आहे। सिंध में हलंदड़ समूरा झेड़ा ख़त्म कराए सिंध अंदर अमन अमान जी सूरत हाल बहितर कई वञे। मसू बुरगड़ी में जमियत उलमा इस्लाम पारां पाक फौज सां हिमायत, फलस्तीन सां इज़हार यकजहती ऐं सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में JUI मसू बुरगड़ी जे अमीर मौलाना अब्दुल्ला सिद्दीकी, हाफ़िज़ सईद अहमद टालपुर मेहमान ख़ास तौर शिरकत कई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे हाफ़िज़ सईद अहमद टालपुर चयो, भारत नापाक इरादनि सां मदरसनि ऐं मस्जिदुनि खे निशानो बणायो आहे। पाकिस्तान जे दिफ़ाई इदारनि भारत खे हमलनि जो मुंहतोड़ जवाब ॾिनो आहे। फलस्तीन जी आवाम लाइ दुआगू आहियूं। इसराइल फलस्तीनी ॿारनि जे खून सां रांदि खेॾी रहियो आहे। डिग्री में सूबाई वज़ीर मीर तारिक अली टालपुर जे भाउ ख़ास ज़िले जी सियासी शख्सियत मीर शारिक ख़ान टालपुर गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जो दौरो कयो। इन मौक़े ते स्कूल जी हेडमास्टराणी ज़रीना कलोई स्कूल जे मसइलनि बाबति आगाही ॾींदे चयो त ही तालके जो वॾो स्कूल आहे। हिन स्कूल अंदर 2000 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इनरोल आहिनि। इन मौक़े ते मीर शारिक टालपुर चयो त सिंध हुकूमत ग़रीब ऐं मुस्तहिक ॿारनि लाइ मुफ़्त तालीम जी रसाई में अॻभरी रही आहे। स्कूल जे फंड्स में वाध लाइ सूबाई वज़ीर खे आगाह कंदो। नवदेरो में पुराणे तकरार अंदर हथियारबंदनि गोलियूं हणी ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी करे छॾिया। गोली लॻण सबबि गुलाम मुस्तफा खोखर ऐं संदसि दोस्त हुसैन बख्श लगारी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ नवदेरो इस्पताल आंदो वियो, जिते तिबी मुआइने बाद लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इतला बावजूद पुलिस इस्पताल न पहुती। ज़ख़्मी गुलाम मुस्तफा जे भाउ ॿुधायो त कड़िया ऐं नारेजा बिरादरी सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। कुझु ॾींहं अॻु चाचे जे क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि खे सज़ा आई आहे, जंहिं ते ॿी धुर जे माण्हुनि भाउ मथां हमिलो कयो आहे। चोटियारियूं में ॻोठ जानीबेग राजड़ में मसमात सुमेरा ज़ाल वसीम मक़सीम मुबैना तौर ते देर हथां क़त्ल थी वई। पुलिस मूजिबि मक़तूला जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। इब्तिदाई जांच मूजिबि नारी खे घरू तकरार सबबि क़त्ल कयो वियो आहे। 8 मोरी भरिसां छोटकी वाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगार अब्दुल रहीम बिरोई, इमदाद बिरोई ऐं ॿियनि चयो त पाणी न हुअण सबबि फुटी जी फसल जी पोखाई न थी रही आहे। छोटकी वाह में 1 महीने खां पाणी जी खोट आहे। इंसाननि तोड़े चौपाओ माल बि उञ विघे मरी रहियो आहे। उन्हनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त छोटकी वाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। जॾहिं त ॿिए पासे डिगरी में वकीलनि अदालती बाइकाट कंदे मोरो वाक़िए ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो। वकीलनि पारां मोरो वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। कंबर में स्टूडेंट फेडरेशन पारां ज़ेडे भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ जिना बाग खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते कामरान चुनो, घोष बख्श सिंधी, शोएब चांडियो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असां शहर ऐं पसगिरदाई जे ग़रीब तबिके सां वास्तो रखूं था। किताब महांगा हुजण सबबि लाइब्रेरियुनि में अचूं था। लाइब्रेरियुनि में का बि बुनियादी सहूलत मौजूद नाहे। ज़िले इंतज़ामिया, म्यूनिसिपल कमेटी ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जी नाअहली सबबि लाइब्रेरी में बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे। हुननि वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त ज़ेडे भुट्टो लाइब्रेरी में बिजली, पाणी समेत बुनियादी सहूलतूं ॾेई तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे।